असांजे नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद अमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। वज़ीर आज़म साहब 4 साल से हुकूमत में थे, चौथा साल है। चौथे साल तक वज़ीर आज़म साहब को सिंध से कोई वास्ता नहीं रहा। नाज़रीन क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली चयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो फ़िक्री रहबर आहे। नौजवान शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के पढ़नि, भिटाई हिम्मतनि, हौसलनि, जुरतनि, पेशकदमियुनि, मुक़ाबलनि ऐं अॻिते वधण जी ॻाल्हि कई आहे। सिंध ऑनलाइन टीवी छठो सजावल जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिब अयाज़ लतीफ़ वधीक चयो त भिटाई चैलेंजनि खे क़बूल करे फातह थियण जी ॻाल्हि कई आहे। उन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ठठे में सॾायल जश्न लतीफ़ वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वधीक चयो त लतीफ़ हणण, हकलण ऐं ॿेली विसारण जो पैगाम ॾिनो आहे। भिटाई आलमनि अमन ऐं सलामतीअ जी ॻाल्हि कई आहे। लतीफ़ जे पैगाम ते अमल करे असीं दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ जो मुक़ाबिलो करे सघूं था। शाह लतीफ़ औरतुनि, हारियुनि ऐं अक़लियतुनि खे हीरो ठाहियो। अमेरिका ऐं यूरोप जी तरक़ी में औरतुनि जो अहम किरदारु आहे। हुक्मरान वॾेरनि सिंध खे औरतुनि जे लाइ मक़तल गाह बणाए छॾियो आहे। उन चयो त जेकॾहिं पाकिस्तान में तरक़ी पसंद रोशन ख़्याल सियासत ऐं शख़्सियतुनि जी रस्ता रोक न कई वञे हा त उन्हनि खे कमज़ोर न कयो वञे हा, सूबनि में बराबरी हुजे हा त अॼु मुल्क जूं हालतूं घुट बूसट ऐं जबर वारियूं न हुजनि हा। इंसानी आज़ादी यरगमाल न हुजे हा। हुन चयो त हीउ दौर पत्थर जो न आहे, हीउ दौर इल्म जो आहे, अक़ुल जो आहे, साइंस जो आहे, तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याली जो आहे। असांखे अॻिते वधणो आहे त हक़ीक़ी बराबरी, रवादारी, कानून ऐं इंसाफ़ जी हुक्मरानी क़ाइमु करणी पवंदी। हक़ीक़ी जमहूरियत खे अॻिते आणणो पवंदो। मुख़लिस तबिके जे मुफ़ादनि जे लाइ मथे तबिके खे मैनेज करणु बंदि करणो पवंदो। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त जमहूरियत जी मज़बूती जे लाइ हक़ीक़ी क़दम खणणा पवंदा। सिहत, तालीम खे आलमी मयार जो बणाइणो पवंदो। महांगाई अवाम जो जीअण जंजाल कयो आहे। मुआशी पॉलिसियूं अवाम दोस्त बणाइणियूं पवंदियूं। सिंध खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। सिंध हुकूमत सिंध खे करप्शन जी कॉलोनी बणाए छॾियो आहे। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर रहूजो, अशरफ अली जो, मुनव्वर भुट्टो, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान नाहिद जोगी, सिंध गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी जनरल सेक्रेटरी राहिला भुट्टो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।